हाणे हीअ ॾिसो हीअ पुल आहे जेका इहा बंदि जेका आहे हल्की ॻोठाणनि ठाही आहे। हीअ जेको आहे पुल आहे माना हेॾां रोड अचे थो, रोड अची करे वरी हिते ख़तमु माना करे वरी इहा पुल रहाए। हाणे हितां ॻोठाणा किथां इलाइक़े वासी टपनि, वरी पोइ हितां जेको आहे छॾे करे वरी हितां रोड शुरूआति कई अथई। हीअ रोड वरी हिते माना बंदि करे वियो आहे। हाणे इन ठेकेदार जी कन माट केरु कंदो, इन ठेकेदार जी पकड़ धकड़ केरु कंदो? को आहे असांजे इलाइक़े में को इंसाफ़ ते मबनी को ऑफिसर को इंजीनियर? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु शिकारपुर ज़िले जे तालुके हेडक्वार्टर गड़ी यासीन जे खीरथर कैनाल ते मौजूदु आहियूं। खीरथर कैनाल सां लॻोलॻि हिकिड़ो लिंक रोड वञे थो ॻोठ दरगाही पंवर, मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि हेॾे जेहा आहिनि, जेहा बिरादरी जा आहिनि, शरण जी वांड आहे, ॿिया ॻोठ आहिनि, घटि में घटि ॿुधाइनि था पिया त हिते 8-10 ॻोठ आहिनि। हिन रोड सां मां अॻु बि कई दफ़ा रिपोर्टिंग करे चुको आहियां त हीउ जेको रोड ठहे थो खीरथर कैनाल जे हिन वट सां रोड जेको ठेकेदार इंतिहाई नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे वियो आहे। न रोड में डांबर आहे, न को हिन ते रूलर हलियल आहे, न वरी हुन सां गॾोगॾु को बर्मूं भरियल आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको आहे पुल बि छॾे वियो आहे। ऐं फिज़िबिलिटी रिपोर्ट जेका रोड जी ठही हूंदी त लाज़मी तौर ते इहा पुल बि हूंदी। हाणे मूंखे ॿुधायो त हीउ रोड जेको आहे तो हितां हीउ टुकड़ो ठाहे वियो आहे ऐं उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको आहे हितां जेका पुल इहा न आहे ठहियल, कमु क्लोज़ करे मशीनरियूं खणी हलियो वियो आहे ठेकेदार ऐं को बि उनखां पुछण वारो कोन्हे को। हाणे हीअ जेके आहिनि ॻोठाणा आहिनि के ई वॾी तकलीफ़ में आहिनि कंहिं क़िस्म जी। हाणे रोड तां हीअ जेको आहे तो लहंदा वरी हीअं पासे खां निकिरंदा, वरी जेका हीअ ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तह ते हिकिड़ी नंढड़ी बंदि ठाही आहे, उन तां हीअ मोटर साइकिलियूं गुज़रनि थियूं ऐं ॿियूं नंढियूं गाॾियूं जेके आहिनि चिंचियूं या रक्षा गुज़री सघनि था। वधि में वधि ट्रैक्टर आहिनि या वॾियूं गाॾियूं आहिनि उहे नथियूं टपी सघनि। ॻोठाणा जेके आहिनि मुसलसल एहतजाज कनि था इलाइक़े वासी। मां ख़ुदि 2-3 दफ़ा रिपोर्टिंग कई आहे त हीअ जेका पुल माना जेको आहे हिननि जो मुतालबो आहे त पुल ठाहे ॾिनी वञे। असांजो हितां जो MNA आहे मुंतखब शहरयार ख़ान मार साहिबु, उन जा बि हिते वोटर आहिनि। उन सां गॾोगॾु MPA आगा असराज ख़ान दुरानी मरहूम जे जेको आहे नींगर आहे हिन वक़्तु MPA आगा शहबाज़ ख़ान दुरानी, उन हाणे ताज़ो हितां इलेक्शन खटी आहे। उहो उन जे आबाई ॻोठ शहर गड़ी यासीन खां बिल्कुलु बि मुल्क चंद किलोमीटरनि जे फ़ासिले ते ही जेका आहे लोकेशन आहे जिते मां बीठो आहियां। उन्हनि खे बि कंहिं क़िस्म जो को ऊनो या उल्को कोन्हे। अलाए छो हिननि ॻोठाणनि जी दांद नथा ॿुधनि। ॿिए नंबर ते इहो आहे त असांजो जेको ज़िले शिकारपुर जो चेयरमैन आहे सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु, उहो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे उहो नोटिस वठी करे माण्हुनि जा दर्द उन्हनि जूं दाऊं ॿुधी करे उन्हनि खां पोइ दरमान बणिजी उन्हनि खे उहो पुलियूं ठाराए ॾिए थो। त हीअ असां उनखे बि अपील कंदासीं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिब जिन खे त हीअ ॻोठाणनि जो जेको देरीना मुतालबो आहे वॾे अरसे खां वठी त हीअ पुल जेको आहे नथी ठाहे। हीअ पुल रहाए वियो आहे ठेकेदार जे ज़िले चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो हुन ठेकेदार खे बि माना जेको आहे उहो नोटिफाए करे सघे थो, उनजी कन माट करे सघे थो। फिज़िबिलिटी रिपोर्ट में चेक कयो हीअ पुल जेकॾहिं आहे त उन ठेकेदार खे पोइ कीअं उहो बिल पास थींदो ऐं ठेकेदार खे इंजीनियर इहो बिल जेकॾहिं पास करे थो त इहा करप्शन जेका आहे सही थी। ॻोठाणनि जी जेका असां नाजाइज़ी ऐं ज़्यादतीअ ते मबनी हूंदी जंहिंजो फौरी तौर ते को नोटिस कयो वञे ऐं हिननि ॻोठाणनि जे दांह जो जेको आहे इज़ालो कयो वञे। जी।